दोस्त हैं यहाँ में पार्टी करते मेहरबानी मुझे बच्चे की मेहरबानी एक भी सीनियर है दोस्त हैं असांजा सबकी मेहरबानी एतिरो मां बख़्शो तो साईं जे वक़्तु तो मां साईं खे चयो पहिरियों ॾींहुं जॾहिं मां रिटायरमेंट हुई 12 तारीख़ कोई कोन हुयो ऐं मां ईअं हलियो वियुसि मुंहिंजे यार ईअं पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं न ॾिठो त उन रिटायरमेंट वारे ॾींहं ते साईं त उन्हनि जी असांखे मान ॾेई साईं छॾे आयो पर चवण जो मक़सदु इहो हो त हिकिड़ो माहौल जेको ठहंदो आहे न हिकिड़ो दोस्ती जो त संगत में हिकिड़ो माण्हू असांजो हितां वञे थो ऐं उन ॾींहं ते मां परेशान थी वियो छो त मां कॾहिं अहिड़ो भाव ॾिठो कोन पर हाणे वरी साईं जॾहिं सभिनी दोस्तनि जी महिरबानी साईं निज़ामाणी साहिब सभई दोस्त गॾिजी करे जंहिं नमूने सां इहे अरेंजमेंट कई त सभु दुख दूर थी विया उहे ॿी ॻाल्हि जेका आहे बाक़ी हाणे इहा जेका जॉब आहे इहा हिकु ॾींहुं रिटायर थींदो आहे माण्हू ऐं उमिरि जो तकाज़ो बि आहे की शायदि मारे विधो इहे ज़िंदगी उधमा उॾामण जा ॾेई पर कटे पिंजरे अंदरि घारे विधो इहे ज़िंदगी औलाद जहिड़ा हौसला ऐं सोन जहिड़ियूं हसरतूं हालात जे आड़ा में साड़े विधई ज़िंदगी चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ जेको आहे वार चांदी ते उमिरि केॾी ठगी उहा ॻाल्हि आहे तो झोपड़े ॿाहिरां राति झांझर वॻी पेर कंहिंजा हुआ केरु मूंखां भॻी औलाद जहिड़ा हौसला ऐं सोन जहिड़ियूं हसरतूं हालात जे आड़ा में साड़े विधी ज़िंदगी हाणे जेको आहे असां हीअं माना हीअ जेका हले जो चकर इहो त ईअं आहे ज़िंदगी जो हिकु ॾींहुं आया हुआसीं असां वरी हिकु मुसलसल ॾिठा त माण्हू वञनि था वरी असांजो टीवी में नालो अची वियो असांजे लाइ हुआसीं पर इहो सफ़र ख़तमु न आहे थियणो हीउ बसि हिकिड़ो ज़हन में माण्हू इहो रखे त हीउ सफ़र ख़तमु न आहे थियणो इदारे में हुआसीं जेतिरो थी सघियो मुमकिन ख़िदमत कईसीं जेतिरो बि थी सघियो कोशिशि कईसीं त जेको इल्मु पाण वटि आहे उहो पहुचायूं ऐं उन सां गॾु पंहिंजो इल्मु खे वधाइण जी कोशिशि कयूं हासिल बि कयूं ईअं न त उते बंदि थी वञे इहो मुसलसल जिदोजहद हलंदी रही तव्हांखे बि इहा ई गुज़ारिश कंदुसि बाक़ी जेको बि टाइम आहे असांजो हिते हिन इदारे खे बि खणी हलो ऐं सुहिणे नमूने सां ऐं मूं उहो टंडो अलाया में 5-7 साल जेतिरा बि गुज़रिया मुंहिंजो हिकिड़ो नेपाली दोस्त हूंदो रूममेट हूंदो पोइ उन सां कॾहिं कॾहिं असां हॉस्पिटल जी छत ते जाम सुर वञी वेहंदोसि ॿई ॼणा वेठा हूंदासीं उन खां मां पुछंदोसि मोहन खे तोखे नेपाल ऐं हितां कहिड़ो फ़र्क़ु थो नज़र चई यार नेपाल में आसमान ॾाढो नंढो आहे हिते आसमान वॾो आहे छो त हुनजो ॻोठ जबलनि जे विच में हो असांखे हिनखे नंढो नज़र ईंदो आहे मथे वॾो आसमान आहे सो टंडो लयार में मां महसूसु कयो काफ़ी माहौल जे हिसाब सां त आसमान खे वधीक वसी कजे इन इदारनि खे वधीक ख़ूबसूरत बणाइण अञा बि त बणिजी सघनि था इहो असांजे हथ में टंडो लयार जी हिन कॉलेज ही मूंखे कॾहिं कॉलेज न ॾिसणु कॾहिं बि न इन करे जो मूं हिन कॉलेज में जॾहिं आयो हुउसि थोरी मुंहिंजी तबियत बि ख़राबु हुई या कुझु बि जेतिरो टाइम रहियोसि मां शागिर्दनि खां विच में रहियोसि हिते वॾो टैलेंट आहे पर उनखे कढणो पवंदो उनखे ॿाहिरि कढणो पवंदो जेकॾहिं असां सही मक़सद में ऐं सही उन्हनि सां हलियासीं त इहो अचीव करणु कुझु कोन्हे असांजो बाक़ी रिटायरमेंट मां साईं खे चयो साईं कॾहिं बि काई बि शइ एजुकेशन जे हवाले सां का बि अहिड़ी हुजे जॾहिं बि मूंखे तव्हां घुराईंदो मां सभिनी खे मूं चयो जेके बि ज़िमेदार मां महिरबानी करे जॾहिं बि को बि ज़रूरत पए मां हलियो ईंदुसि हिन में को बि होना मुंहिंजा इदारा मां हिन में पढ़ायो आहे हैदराबाद हुजे या टंडो लयार हुजे पर मुंहिंजो जेको आहे हिन इदारे सां मुंहिंजी अटैचमेंट रही आहे ऐं मां चाहियां थो त हीउ मुस्तक़बिल में को इदारो कुझु इवेंट अहिड़ा करे जेसितां हीउ ॿाहिरि अचे ऐं सुञातो वञे इहा मुंहिंजो ख़्वाहिश बि आहे ऐं जो रिटायरमेंट वारे ॾींहं ते तव्हां सभिनी मां इहा उमेद रखां थो त इहो असांजो ख़्वाबु आहे महिरबानी करे पूरो करियो ऐं असांजी
ते हमेशा यादि रहंदो। वॾी माशाल्लाह तमाम बेहतरीन तकरीर। बस बंद करना, वीडियो बंद है।